इसराइल जो कतर की राजधानी दोहा में फ़िज़ाई हमलो हमास अगवान खलील अलहिया की शहादत जा इतला। अरब मीडिया मूजिब इसराइल उन वक्त हमलो किया जॾहिं कतर में हमास के केतिरनि अगवाननि जो इजलास जारी हो। इजलास में हमास अगवान गज़ा जंगबंदी बाबत अमरीकी सदर की तजवीज़ जो जाइज़ो वठी रहा हुआ। ओचितो हिक ॿिए पोयां केतिरनि धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। हमले में हमास अगवान महफ़ूज़ रहा। कतरी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त इसराइल हमलो आलमी कानून जी भञकड़ी आहे। कतर में जंहिं इमारत के निशानो बणायो वियो उते हमास जी सियासी ब्यूरो जा मुख़्तलिफ़ अगवान तरसियल हुआ। समझ में नथो अचे त सिंधु ते डेमन जा शोशा छो छॾिया वेंदा आहिनि। पीपल्स पार्टी डेमन जे ख़िलाफ़ न आहे, पर तकरारी डेमन जे करे ख़तरा थी सघनि था। उहो केरु आहे जेको अहिड़ियूं तजवीज़ूं ॾेई सूबनि में इख़्तिलाफ़ पैदा कनि था। पीपल्स पार्टी चेयरमैन जी गुड्डू इस्तकर बिरा जे दौरनि बाद प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾि खां पोइ जेके बि तकरारी ॻाल्हियूं करणियूं आहिनि भली करियो। सभिनी खे इख़्तिलाफ़ विसारे कुदरती आफ़त जो मुक़ाबिलो करणो आहे। सिंध सरकार ॿोॾि खे मुंहुं ॾियण जी पूरी तयारी करे वरिती आहे। कचे मां सुस्त रफ़्तारी सां हलण पलाण थी रही आहे। कचे में रहंदड़ माण्हुनि खे इंतज़ामिया सां सहकार करणु घुरिजे। वफ़ाक़ खे लाॻीतो गुज़ारिश करे रहियो आहियां त ॿोॾि मुतासिब इलाइक़नि में BISP वसीले इमदाद पहुचाई वञे। वज़ीर आज़म सां बि हिन मामले ते ॻाल्हायो, पोइ बि देरि थी रही आहे। सिंध में 3 ॾींहनि खां वक़फ़े सां जारी वसकारनि जी ॿोड़ाॿोड़। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 ॾींहनि खां वक़फ़े सां बरसाति। मलीर, क़ायदाबाद, कुरंगी, सदर, डिफेंस ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे सां आम ज़िंदगी मुतासिर। मिरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काणो में लाॻीतो वसकारनि जी ॿोड़ाॿोड़। बदीन ज़िले में तबाही, कचा घर ड्रही पन। सामूंडी पट्टी जे समय ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। जामशोरो, घारो, सेवण, शहदादपुर ऐं बरसाति सबबि आम ज़िंदगी मफ़लूज। घर जी छत किरण सबबि मासूम ॿारड़ी हाजरा दबजी फौत। 4 भाती ज़ख़्मी। मटियारी भरपासे बरसाति। भित किरण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी। गंबड़, चूडको, मेहर, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में वक़फ़े सां बरसाति। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। दादो में लाॻीतो बरसाति बाद न्यू चौक, सिनेमा चौक, कॉलेज रोड, मुंदर नाको ऐं बस स्टॉप वटि पाणी जमा। हेठाहीं वारनि इलाइक़नि में 2 फुट पाणी बीहजी वियो। नौशर फिरोज़, कंडिया रोड, ठारोशाह, भिरिया सिटी, भिरिया रोड ऐं भरपासे ॿी राति वसकारो। मेहर, टंडोबाघो, उॾेरोलाल, सिंधड़ी ऐं फुलडियूं में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति। सामूंडी पट्टी जे इलाइक़नि केटी बंदर, खारो छाण, बघाण ऐं ॻाढ़ो में तेज़ हवाउनि सां वसकारो। रोड पाणी हेठि अचण सबबि हेठाहीं वारनि इलाइक़नि जो ज़मीनी राब्तो काटा। ठठो में तूफ़ानी वसकारनि बाद मेन स्टॉप सूदो, क़ौमी शाहराह ते बरसाती पाणी जमा। शाही बाज़ार, सूनारा बाज़ार ऐं मच्छी मार्केट सूदो अहम बाज़ारनि में पाणी बीहजी वियो। रस्ता ऐं घिटियूं तलाउ में तब्दील। शहरनि खे अचवञ में परेशानी। बरसाती पाणी मकली बाईपास ते ठठो कराची रोड खे बि ॿोड़े छॾियो। इंतज़ाम पूरा हुजण जी दावा कंदड़ बल्दियाती इदारा बेवस। हैदराबाद में वक़फ़े सां बरसाति जी ॿोड़ाॿोड़। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि। रेलवे ट्रैक बि ॿुॾी वियो। ट्रेन पाणी हेठि आयल। ट्रैक मां गुज़री मंज़िल न रवानी। शहर जा हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अचण सबबि रहवासी परेशान। इंतज़ामिया पारां जनरेटर्स वसीले पाणी निकाल करण जी कोशिश। लतीफ़ाबाद में सभ खां वधीक 280 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड। हैदराबाद सिटी में 268, बेराड़ी तालके में 158 ऐं कासिमाबाद में 185 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड। बदीन ज़िले में तूफ़ानी बरसातुनि तबाही आणे छॾी। वाहन ऐं सिमनालनि खे घारा। केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। तराई वेझो इमामवा ऐं रुबी शाह खे 3 फुट जा घारा लॻी विया। वाहन, वसंदियूं ऐं फ़सुल पाणी हेठि। ॻोठ निम नोड़ियो वटि सिमनाले खे 100 फुट ऐं तराई वेझो R2 सिमनाले खे 20 फुट घारो। पाणी जो ॻोठनि ॾांहुं रुख घारनि सबबि इलाइक़े में बाहिताल। बदीन ज़िले इंतज़ामिया फ़ोटो स्टेशन ताईं महदूद। सिंधु में 4 बाद कश्मीर जे कच्छ जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। तेज़ वहकरनि सबबि के बंद ते अरिड़हं मेल वटि दॿाउ बरक़रार। के बंद जी हसास करार ॾिनल 6 मेल, 8 मेल ऐं 12 मेल ते बंदनि जो मुरमती कमु ॾुखियाईनि जो शिकार। वहकरनि में वाध तोड़े बंद ते दॿाउ वधणु लॻो। बरसाति सबबि ख़राब थियल रस्ता बहाल न थियण करे बंद ते पथर भरे ईंदड़ डंपर ड्राइवर सख़्तु परेशान। खीरसर जाबलू सिलसिले ते लाॻीतो गजगोड़ सां वसकारनि बाद नयूं तार वही आयूं। नई गाज 10 फुट वही आई। पाणी 0 पॉइंट वटि पहुची वियो। काचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि वाही पांदी, कस्बो, डिगबाला, गुल मोहम्मद, मुरीद देरो ऐं हीरो ख़ान में तेज़ बरसाति। काचे वासनि जा चेहरा ॿेकी पिया। कोहिस्तान में लाॻीतनि वसकारनि सबबि नयूं ऐं आबशार वही आया। सूढ़ ऐं हरूलो ढोरो में चाढ़। पाणी कींझर में चोट। ठठे, जामशोरो ज़िलनि जे कोहिस्तानी पट्टी में बरसातुनि सबबि नई बारान 50 खां 8 फुट वही आई। कोहिस्तानी इलाइक़े ॼंगड़ी में वाक़े द्रावटे भरजण लॻो। नयूं ऐं ढोरा वही अचण करे केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काटा।
हैदराबाद डिवीज़न के वाहन ऐं केनालनि में मींढण ते 3 ॾींहनि लाइ पाबंदी। कमिश्नर हैदराबाद डिवीज़न जी समूरनि DCs ऐं SSPs खे लेटर माणे छॾिया। वाहन केनालनि ऐं बंदनि में मींढण ते पाबंदी यकीनी बणाइण जी हिदायत। कारूंजर जे चश्मनि, डेमनि ऐं तलाउनि में मींढण ते पाबंदी। कमिश्नर मिरपुरख़ास 2 महीना कलम 174 लॻाए छॾियो। SSP थरपारकर सूदो लाॻापियल इदारनि ॾांहुं लेटर माणियो वियो। लेटर में चयो वियो आहे त DC थरपारकर सियाहत खाते पाबंदी जी दरख़्वास्त ॾिनी हुई। चिल्हार जे बाबूहर ऐं राणासर तराइन में मींढण ते पाबंदी लॻाई वई। न्यू कराची में गारमेंट फैक्ट्री बाहि लॻण बाद रही पर 4 फायर फाइटर सूदो, 5 ॼणा ज़ख़्मी। 3 माड़ इमारत कूलिंग दौरान रही पई। रेस्क्यू टीमुनि मूजिब शुरुआती तौर बाहि जो कारण शॉर्ट सर्किट आहे। फैक्ट्री में भी को फायर सिस्टम न हो। बाहि लॻण वक़्तु फैक्ट्री में 200 खां वधीक माण्हू मौजूद हुआ, जिन खे ॿाहिरि कढियो वियो। मुतासिर फैक्ट्री सां गॾु हिक ॿी फैक्ट्री जी इमारत खे ॾार पइजी विया। रहण जो ख़दशो। समूरे मुल्क में माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली 1 रुपयो 89 पैसा सस्ती। नेपरा पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब जुलाई 2025 जी फ्यूल एडजस्टमेंट तहत बिजली सस्ती कई वई। बिजली जे वापिदारनि खे सेप्टेम्बर जे बिल्स में रिलीफ मिलंदो। बिजली जा नवां अघ के इलेक्ट्रिक सूदो डिस्कोस जे वापिदारनि ते लागू थींदा। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी 9 मई जे वधीक हिक केस में आजो डॉक्टर यास्मीन राशिद ऐं मियां महमूद रशीद खे 10 साल कैद जी सज़ा। लाहौर जी दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई ते माल रोड वटि सुप्रीम कोर्ट जे जज जे स्क्वाड में शामिल गाड़ी मथां हमले जे केस ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मियां महमूद रशीद ऐं उमर चीमा खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। अदालत रुबीना जमील ऐं अफशां तारिक खे बि केस में बरी करे छॾियो। नेपाल में हुकूमत खिलाफ अवाम बग़ावत करे छॾी। पुरतशद्दुद कार्रवाइनि में 19 माण्हू मारिजी विया, 100 ॼणा ज़ख़्मी। मचरल माण्हुनि जा पार्लियामेंट हाउस ऐं सुप्रीम कोर्ट समेत सरकारी ऑफिस ते हमला, बाहियूं ॾिनियूं वयूं। वज़ीर आज़म समेत ॿियनि वज़ीरनि जी रिहाइशगाहनि ते बि मुज़ाहिरीन जा हमला। अवामी एहतजाज सबबि वज़ीर आज़म KP शर्मा इस्तीफ़ा ॾेई छॾी। गुरू वज़ीर समेत 4 वज़ीर बि मुस्ताफ़ी। वज़ीर आज़म मुल्क खां फ़रार। कठमंडू में कर्फ्यू लागू, एयरपोर्ट जुज़वी तौर सील। पुरतशद्दुद मुज़ाहिरनि बाद नेपाली हुकूमत तरफ़ां सोशल मीडिया ते लॻायल पाबंदी ख़त्म करे छॾी। इतलात ऐं टेक्नोलॉजी वारे वज़ीर पृथ्वी सभागणन तस्दीक कई त फेसबुक समेत सोशल मीडिया एप्स बहाल कई वई आहे। नेपाल में सोशल मीडिया ते पाबंदी ख़िलाफ़ जेंज़ी जा पुरतशद्दुद मुज़ाहिरा शिदत अख़्तियार करे विया।